सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में शुरू कयल वाटर सप्लाई जूं स्कीमूं जिन जो इफ़्तिताह अरबें रुपयनि जी लागत सां कयो वियो हेल ताईं मुकम्मल न थी सघियूं आहिनि या वरी बिल्कुल ही ज़बून हालीअ जो शिकार थी वियूं आहिनि। कराची के तक PS 126 में टोटल 3.5 लख वोट दाख़िल आहिनि ऐं हिन इलाइक़े में तक़रीबन 65% कच्ची आबादी ऐं ॿाहिरियाड़ी वारा इलाइक़ा शामिल आहिनि, पर उन्हनि मां केतिरा इलाइक़ा अॼु भी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। पब्लिक हेल्थ खाते पारां उन्हनि इलाइक़नि में केतिरियूं स्कीमूं तैयार करायूं वयूं, पर मालिकी न थियण सबबि उहे करप्शन जे वर चढ़ी वयूं या वरी चोरनि जी लपेट में अची वयूं। सफुरा ॻोठ जी UC 30 में 1994 में उन वक़्त जे सूबाई वज़ीर अब्दुल हकीम बलोच हिकु पाणी जी स्कीम ॾिनी, पर पब्लिक हेल्थ खाते पारां ॾोकड़ बचाइण लाइ उनखे टैंकियुनि ज़रिए पाणी फ़राहम करण बजाए सिधी रीत मोटरनि ज़रिए इलाइक़नि खे पाणी ॾिनो वियो, जेको घणो अरसो न हली सघियो ऐं बिल अदा न थियण करे के इलेक्ट्रिक भी बिजली बंदि करे छॾी आहे, जंहिं करे ॻोठाणा वधीक परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे UC सफूरा जे चेयरमैन मोहम्मद इलियास गबोल, PP अॻवान रहीम गबोल ऐं ॿियनि जो चवणो हो त पब्लिक हेल्थ खाते पारां 1994 में मिठे पाणीअ लाइ टैंकी त ठहिराई वई, जेका अॼु ॾींहं ताईं हली न सघी आहे। हुननि चयो त बिजली न हुअण करे ॻोठाणा पीअण जे पाणीअ खां घणे भाङे महरूम थी विया आहिनि। PS 126 में तक़रीबन 3.25 लख वोटर आहिनि ऐं हिते तक़रीबन 65-70% जेको आहे उहो ॻोठनि ते मुश्तमिल आहे। PS 126 पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में जेको वर्क करे पई जी जी काफ़ी हद ताईं ॾिठो वियो आहे त जेकी उहो वर्क करे पई या त करप्शन में नज़र चढ़ी वञे थो या त उनजी मालिकी न पई न मालिकी बिल्कुलु नथो थिए। हाणे इहे स्कीम आई त वाटर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वारनि स्कीम ॾिनो, वाटर सप्लाई स्कीम। हिन में 4-5 ॻोठ जेके आहिनि इन में पाणी पीअंदा हुया, लेकिन हाणे घटि थी उन मशीनूं यानी उनखे सार संभाल न लहणु, बिलिंग अदा न करणु, उन करे काफ़ी मतिलबु हिन जो ख़स्ता हाल थी वियो आहे। जॾहिं सिस्टम ख़तमु थियो बल्कि अॼु एडमिनिस्ट्रेटर सेक्रेटरी वेठा हुया, उन करे इन जो इहो हाल थी वियो, तबाह थी वियो, बंदि लॻो पियो आहे, ख़राबु लॻो पियो आहे। इनखे थोरो मेंटेन कयो वञे, मां सम्झां थो इन खां तक़रीबन पूरो इलाइक़ो इन मां सुठो फ़ाइदो खणी सघे थो। हाणे हिन में इहो आहे त किथां कुंडो लॻाए पोइ ॻोठ में पाणी पुॼे थो, जेकॾहिं न त असांजो क़दीम तरीन ॻोठ आहे, असां वटि को पाणी जो को अहिड़ो सिलसिलो कोन आहे। ज़िम्मेदार हेल्थ वारा आहिनि, पीपल्स पार्टी जो अगरि हुकूमत अचे थो त ॻोठनि में असांजे बिल्कुलु कमु थींदा आहिनि, इन में न आहे कि न थींदा आहिनि, लेकिन जेके इदारनि जे थ्रू उहे कमु थींदा आहिनि वरी उहे इदारा वरी हथ पटे वेंदा आहिनि। जॾहिं उहे हथ पटे वेंदा आहिनि उन खां बाद उहो जेको आहे बेहाली जो शिकार थी वेंदो आहे। कोई बि सिस्टम हुजे, पाणी जो हुजे, सेवरेज जो, को बि। अवां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते में जेकर वञी ॾिसंदो त कागज़नि ते ऐं फाइल ते अलाए करोड़ रुपया जेके आहिनि उहे स्कीमूं मंज़ूर कयूं आहिनि, पर अमली तरह सां किथे कमु कोन थियो आहे। जेकर कमु थियल हुजे हा तव्हांखे हिते नज़र अचे हा, हिते अयूब ॻोठ आहे, मखदूम बिलावल ॻोठ आहे, सचल ॻोठ आहे जेको मरकज़ी ॻोठ आहे, उन खां गॾु हिते कई अहिड़ा ॻोठ आहिनि जेके पीअण जे पाणीअ लाइ सिकनि था ऐं जिन खे बि पाणी आहे उहे सीवरेज जे लाइन मां अंदरि कंटामिनेशन आहे, उन मां जेको पाणी अचे थो उहो बीमारियुनि जो पाणी अचे थो, बदबूदार पाणी अचे थो। इंतिज़ामिया पब्लिक हेल्थ आहे उहो जंहिंजो हे कमु हुयो अथई, उन्हनि जेको पंहिंजो 4 करोड़ ते बजट लॻाई त उन जी परसूं कंदा अचनि त हीउ सॼो इलाइक़ो पाणी सां जेको महरूम न हुजे हा। उन यूनियन कमेटीअ खे उन वक़्त जी शहरी सरकार 1 करोड़ रुपयनि जी लागत सां फिल्टर प्लांट ॾिनो वियो त जीअं ॻोठाणा साफ़ सुथरो ऐं थधो पाणी वापराए सघनि, पर उहा स्कीम बि घणो वक़्तु न हली सघी। जॾहिं त सचल ॻोठ में बि सूरत हाल कुझु अहिड़ीअ रीत आहे। शहीद बेनज़ीर लाइब्रेरी वटि 4 करोड़ रुपयनि जी लागत सां उन वक़्त जे अक़लियती अॻवान माइकल जावेद हिकु स्कीम ॾिनी, जंहिं मां अयूब ॻोठ, सचल ॻोठ ऐं क्रिस्टन पाड़े खे पाणी ॾियणु हो, पर कुझु बाअसरनि उन टैंकी बजाए सिधी रीत गैर कानूनी तौरु पाणी जूं लाइनूं पंहिंजे घरनि ॾांहुं हणाए छॾियूं, जंहिं करे उहा स्कीम बि नाकारा थी वई। पब्लिक हेल्थ खाते पारां जोड़ायल उन स्कीम जा मोटर त ख़बर नाहे केरु खणी वियो, पर चौकीदार न हुअण करे ॿारड़ा उन मोतमार टैंकीअ भरिसां रांदि खेॾंदे नज़र अचनि था, जंहिं करे कंहिं बि वक़्तु को बि अणवंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। पब्लिक हेल्थ खाते जी नाअहलीअ जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त सचल ॻोठ जे सेवरेज लाइन प्लानिंग तहत न ठाहिण करे पीअण जो मिठो पाणी सेवरेज जे गंदे पाणी सां मिली वञण करे इलाइक़े में केतिरियूं बीमारियूं पखिड़िजी वयूं आहिनि। सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त बदकिस्मतीअ सां हिन जी मालिकी न कई वई। तक़रीबन 4 करोड़ खां मथे जी इहा स्कीम आई, हिन खे खूह बि ठाराया विया, सभु कुझु कयो वियो, लेकिन मालिकी न कई। पब्लिक हेल्थ सर्विस जे खाते थ्रू हिते सभु थी वियो। विच में बदइंतज़ामी अहिड़ी थी वई जो विच में कनेक्शनूं कंदा विया, जंहिंखे पोइ पंहिंजूं कनेक्शनूं हणंदा विया
मक़सदु फोत थी वियो इन स्कीम जो। न क्रिश्चियन आबादी खे पाणी मिलियो, न अयूब ॻोठ खे पाणी मिलियो, न सचल ॻोठ जे जिन जी ज़रूरत आहे उते उनखे पाणी मिलियो। ही बेसिकली ओन जो कास हो उनखे पब्लिक हेल्थ करणु खपे, जिन उन वक़्त जे दोस्तनि सियासी माण्हुनि या इदारे जे कंहिं बाला ऑफिसर ये हेॾी स्कीम जेको ॾिनी हिन इलाइक़े खे, सिर्फ़ु ही सचल ॻोठ न आहे, ही अयूब ॻोठ न आहे, हिन सां पसगिरदारी में ॿिया बि ॻोठ आहिनि, मारोड़ा आहिनि, अब्दुल्ला शाह गाज़ी आहे ऐं सीतानगर आहे। माशाल्लाह ही स्कीम जेका आहे असांजी हिन सेंट्रलाइज़ ते आहे, टोटल जेके बि ॻोठ आहिनि हिन सां लिंकअप आहिनि। जेकॾहिं ही अहिड़ी स्कीम जेकॾहिं माशाल्लाह मेंटेन कई वञे त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी बहितर थींदो ऐं सिहत सफ़ाई जे हिसाब सां माण्हुनि खे जेको सुठो पाणी मिलंदो